अजो की गुलामी यारी अजो को खैर पांची बारगाह में उहद जबल जेडो लिखन कबूल फरमा रब मौला अली जो फरमाना त उन ज़बान मो जेका दुआ घुरियल कदे भी रद्द न थींदी आ जे ज़बान ते महबूब जी सलवात हुजे ओ मौला हिते सलवात पढ़ी दुआ तो घुराए नबी साईं मौला अली जो वास्तो थी अज जेके भी दुआ में सुने जिलियानी जे रोज़े में बिठाऊं मुंजू अमड़ियूं न्याणियूं बीठियूं आहिनि अज सभिनी जो अज ही बेड़ो तार जेके भी परेशानियों सबनी जो परेशानियों दूर फरमा जेके तमन्नाऊं आहिनि सभिनी जो अॼु उहे पूरियूं फरमा जेके बीमारियूं उन्हनि जूं बीमारियूं दूर फरमा जेके औलाद जा सवालियुनि खे नेक साले औलाद अता फरमा बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जे घरनि में किरोध आहे उन्हनि तो किरोध दूर फरमा ओ मौला पर जेके भी तमन्नाऊं खणियूं आहियो खणी आया मौला अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा ओ मौला गुलज़ार साईं जो जेको साईं एजाज़ अली फुलपोटो साईं आहे उनखे औलाद भी ॾे ऐं साईं जी अम्मा जी जलचाक न आहे उनखे सेहत अता फरमा रब जंहिं भी मूंखे अॼु दुआ जे लाइ चयो जेके साईं कामरान अली जे लाइ दुआ जे लाइ कराची मो ख़ास केलन चयो उन्हनि खे सेहत ॾे उनजी शादी आहे हिन हफ़्ते उनखे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ रब हर जहान जा बचड़ा घोट थियनि या दुआ कबूल फरमा जेके अमड़ियूं न्याणियूं हिन दस्तगीर जे रोज़े में बीठियूं आहिनि नबी साईं जे न्याणियुनि जो वास्तो तिन्हनि जो अॼु बेड़ो तार जेके तमन्नाऊं खणी आहियूं सभिनी जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा अॼु जुमिले असां सभिनी जो बेड़ो तार सभिनी जा दुख दर्द कर्ज़ मर्ज़ तकलीफ़ूं मुश्किलातूं सभु दूर फरमा रब महबूब जी उम्मत के फिरके वारियत खां बचा सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ कबूल फरमा ओ सोना जिलियानी जवान असां तुंहिंजे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थिए जैसा सभिनी जो बेड़ो तार रब ओ मुझा करीम अल्लाह जिलियानी जवान जो वास्तो थी अॼु जेके भी जिलियानी ते आयाऊं जेके भी तमन्नाऊं खणियूं आयाऊं सभिनी जो अॼु पूरियूं फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे है